जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी डिस्ट्रिक्ट जेल मली जो दौरो करे कैदी सां मुलाकात करे खाइन सहूलियतुनि बाबति तफ़सील वरिता। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जेल जे रंधिणे जो मुआइनो कयो ऐं जेल अंदर कैदियुनि जे इस्पताल जो बि दौरो कयो आहे। उन मौके ते सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जेल स्टाफ ऐं जेल पुलिस जे अमलदारनि जे सख़्तीअ सां हिदायत कई त कैदियुनि खे संदनि अज़ीज़नि सां मुलाक़ात लाइ आसानियूं पैदा कई वञनि। अली हसन ज़रदारी जो चवणु हो त जेकॾहिं कंहिं बि अमलदार या जेल स्टाफ बाबति शिकायत मिली त उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। ख़बर वासा शेयर कई पिया। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी डिस्ट्रिक्ट जेल मली जो दौरो करे कैदी सां मुलाक़ात करे खाइन सहूलियतुनि बाबति तफ़सील वरिता। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जेल जे रंधिणे जो मुआइनो कयो ऐं जेल अंदर कैदियुनि जे इस्पताल जो बि दौरो कयो। उन मौके ते सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जेल स्टाफ ऐं जेल पुलिस जे अमलदारनि खे सख़्तीअ सां हिदायत कई त कैदियुनि खे संदनि अज़ीज़नि सां मुलाक़ात लाइ आसानियूं पैदा कई वञनि। अली हसन ज़रदारी जो चवणु हो त जेकॾहिं कंहिं बि अमलदार या जेल स्टाफ बाबति शिकायत मिली त उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी।